दो धूड़ चनेसर छाई। दोस्तों भूंगर सुमरे के बज़ालू हुयूं। पहिरीं ज़ाल लोहारीअ मां हिकु पुटु चनेसर ऐं हिकु धीउ बागुल। ॿीअ ज़ाल सुमरीअ यानी ॾाॾे पोटीअ मां दो होसि। दो नंढो पुटु होसि। जॾहिं भूंगर मरी वियो तॾहिं अमीरन उमरान वॾे पुटु चनेसर खे पग ॿधाई। चनेसर चयो त अम्मा खां पुछी अचां त पोइ पग ॿधंदुसि। मजलिस मां उथी खड़ो थियो। अमीरन उमरान चयो त जेको अॼु माउ खां मोकिलाइण वियो आहे सो कीअं मुल्क हलाईंदो। तंहिं करे दोदे खे पग ॿधाए तख़्त ते विहारियाऊं ऐं चनेसर मोटी पिशेमान थी घर वञी वेठो। भेणस बागुल रात ॾींहं ताननि सां तपाए ॾिनुसि। चवे त अॻे हुयूंसीं ॿजणियूं, हाणे टिड़ी थियासीं टे। चरखो चंदन आज जो अम्मा आणे ॾे। इन्हनि ताननि चनेसर जी ज़िंदगी ज़हर करे विधी। आख़िर को ॿियो हीलो वसीलो न ॾिसी दहलीअ जे हाकिम अलाउद्दीन खिलजीअ ॾांहुं वियो। मोहम्मद सिद्दीक़ पीरज़ादो लिखे थो त खिलजीअ खे अर्ज़ु कयईं त हुन भेण बागुल जो संग तोखे ॾियणो कयो आहे, मगर मुंहिंजो नंढो भाउ दो ऐतराज़ थो वठे। बादशाह सिंध ॾे एलची मोकिलियो। जॾहिं एलची कोट विगह में आयो ऐं सुमरन खे ख़बर पई तॾहिं सुमरन कासिद जा ॿई कन पटे कढिया। कासिद मोटी दहलीअ वियो। कासिद चयो त ॿन बाघी ऐं ॿार बाघीअ जा ॿन जो वेंदो विगह ॻोठ पटाए ईंदो कन। बादशाह अलाउद्दीन वॾो कटक सिंध ते चाढ़े मोकिलियो। जितां बि लश्कर पए लंघियो उतां जा माण्हू उहो ॻोठ छॾे थे विया। अलाउद्दीन जे हेॾे सारे कटक खे ॾिसी आम चवणी थी वई त कुतीअ जो भौंकंदे पछो निकिरी पियो, मरी वई पर लश्कर न खुटो। उबावड़े ऐं अरोड़ जूं जंगियूं खटी सखर पहुता ऐं चांडका खां पोइ हैदराबाद मां थींदा विगह कोट पहुता, जिते सख़्त जंग लॻी। मैदान रत सां रंग जी रेटो थी वियो। घणा ई सूमरा मरी विया। आख़िरी दोदे जा पुट ऐं चनेसर जा पुट मारिजी विया। जॾहिं चनेसर जो पुटु नींगर जेको दोदे जो न्याणो हो उहो मोह त सुघड़नि हीअं चयो त ही भी शेर शहीद थियो। सुघड़नि सारा वर्र उते चनेसर बि ख़ूब विढ़ियो। आख़िर क़तल थी वियो। दो जंहिं पहलवानीअ सां अलाउद्दीन जे लश्कर में ट्राकोड़ो विधो, तंहिं लाइ सुघड़ चवनि था त देमियुनि सां दो लड़ियो गजे जीअं गजमीर, बीही रहियो ऋण भूए में मर्द मिसल ही मीर। ख़ैर नतीजो इहो निकितो जो न चनेसर खे हुकूमत मिली ऐं न दोदे जी हुकूमत हली। केतिरा ई सूमरा मारिजी विया। तॾहिं कंहिं इहो वाक़ियो ॾिसी ईअं चयो त दो धूड़ चनेसर छाई। दोस्तों उमेद करियूं था त हीअ तारीख़ी ॻाल्हि बि अव्हां खे ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।